अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हार्ट इशू में मैं मुंहिंजी मेज़बान सबीन मेमण। प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं सॼी सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात सबबि जिते माण्हुनि बरसात खे इंजॉय कयो आहे त उते बरसात जो पाणी रोडनि रस्तनि ते बीहजी वञणु, बिजली जा फीडर ट्रिप थियणु ऐं बरसात जो पाणी ड्रेनेज जे पाणी सां मिली करे जेको घरनि में दाख़िल थी वियो आहे उन जे करे माण्हुनि खे ॾुखियायूं पिणु पेश अचनि थियूं। प्रोग्राम में इन मौज़ू ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। कुझु इलाइक़नि जी सूरत हाल जिते अञा ताईं बरसात जो पाणी बीठल आहे उन हवाले से तव्हांखे अपडेट कंदासीं। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेकी घारा पिया आहिनि, कुझु इलाइक़नि में दौड़ आहे, दोदापुर आहे, जैकबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते घारा पिया उते माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत घारा त बंदि करे छॾिया, पर उन जे करे जेको नुक़सानु थियो उन हवाले सां पिणु तव्हांखे अपडेट कंदासीं। उन खां अलावा ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन वक़्तु बरसाति जेका केतिरनि इलाइक़नि में पई आहे, सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारो थियो आहे। जेके मुख़्तलिफ़ फ़सल आहिनि उन्हनि खे केतिरो नुक़सानु थियो आहे, उन्हनि जे लाइ वधीक बरसाति जेकॾहिं थी त केतिरो नुक़सानु थी सघे थो या बरसाति केतिरी फ़ाइदेमंद आहे, इन हवाले सां असां कोशिशि कंदासीं त कंहिं ज़रई माहिर जी ॻाल्हि ॿोल बि तव्हांखे ॿुधाए सघूं। खजियुनि जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं। ख़ैरपुर में कोटडीजी में खजियुनि जो फसल बिल्कुलु तयारु आहे, पची चुको आहे, पर मार्केट में हिन वक़्तु जेका 2-3 साल अॻु वारी जेका खजूर आहे उहा पिणु स्टॉक थियल आहे, त मथां वरी जेका हाणे बरसातनि जे करे जेका खजी लथी आहे उनखे पिणु शदीद नुक़सानु पहुतो आहे। वापारियुनि जो इहो चवणु आहे त उन्हनि खे करोड़े रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। इन हवाले सां तव्हांखे अपडेट कंदासीं। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं त सखर में आपाशी खाते 24 कलाकनि अंदरि सिंध में ईंदड़ नंढी ॿोॾि जी वार्निंग जारी करे छॾी आहे। आपाशी खाते पारां मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द कयूं वयूं आहिनि ऐं सभिनीनि खे फौरी तौर ड्यूटियुनि ते पहुचण जा हुकुम जारी कया विया आहिनि। इन हवाले सां बैराजनि जी सूरत हाल पिणु तव्हांखे ॿुधाईंदासीं। उन खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं त मलीर में अफ़सोसनाक जेको वाक़ियो थियो आहे, प्राइवेट हिकिड़ी कंपनी आहे, हुनजी टैंकी में 4 पोहरियत ॿुॾी करे फ़ौत थी विया आहिनि। चयो थो वञे त बिन क़ासिम इंडस्ट्रियल ज़ोन में तामीर थींदड़ ख़ानगी कंपनी जी टांकीअ में पेर तिरकण सबबि हिकु पोहरियत किरियो त उनखे बचाईंदे ॿिया 3 पोहरियत पिणु ॿुॾी विया, जिन जूं लाशूं पिणु मिलियूं आहिनि। इन हवाले सां प्रोग्राम में तव्हांखे अपडेट कंदासीं। सभ खां पहिरीं शुरूआति कंदासीं ख़ैरपुर मां। ख़ैरपुर जी में जेको 2 ॾींहं अॻु में तेज़ वसकारो पियो, सावणीअ जो पहिरियों वसकारो जेको ख़ैरपुर में पियो, 1-1.5 जी बरसाति खां पोइ ख़ैरपुर में इहा सूरत हाल हुई त रोडनि रस्तनि ते केतिरा ई फुट पाणी बीठल रहियो। मसरूफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते माण्हुनि खे केतिरनि ई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो, जॾहिं त इंतिज़ामिया मुकमल तौर ते ग़ाइबु नज़र आई। इन हवाले सां वधीक तफ़सील असांखे ॿुधाए रहियो आहे ख़ैरपुर मां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ख़ान मोहम्मद सोलंगी। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं म्यूनसिपल कमेटी जे वार्ड नंबर 10 में। इहो जेको सिटी जो वार्ड आहे, जेको 65 जे भरिसां मुमताज़ कॉलोनी आहे, मुमताज़ कॉलेज आहे, मौला डबर आहे, ओस्तागाई आहे, हुनजे आसपास जा जेके पसगिरदाई इलाइक़ा आहिनि उते जेको आहे न ताज़ा जेको मॉनसून जूं बारिशूं जेको मौसमी पंहिंजो मौसमी बारिशूं पयूं आहिनि, गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां जेके बारिशूं पयूं आहिनि उन खां पोइ हिते जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़ैरपुर जे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसाति जो पाणी जेको आहे दुबनि जी सूरत अख़्तियार करियो आहे। हिते जेको आहे निकाल न थियो आहे, जंहिंजे करे हिते जेको आहे सो मुख़्तलिफ़ बीमारियूं वधी सघनि थियूं। हिन गंद कचिरे जे करे नुक़सानु थी सघे थो। हिन खां अॻु में इहो बि रिपोर्ट असां करे चुका आहियूं त हिते जेको आहे सो हिननि दुबनि में ॿारहं बि जेके आहिनि ज़िक्री ऐं फ़ौत थिया आहिनि, उन्हनि में जेको आहे सो को इंतिज़ामिया अहिड़ो तारुक न वरितो आहे। हिन वक़्तु उहो जेको बारिश जो पाणी आहे, बरसाति जो जेको पाणी आहे, उहो दुबनि जी सूरत अख़्तियार करे वियो आहे। महिरबानी ख़ान मोहम्मद असांखे ख़ैरपुर मां अपडेट करे रहियो। ख़ैरपुर में बरसाति खां पोइ जी सूरत हाल ऐं जेको फसल आहिनि उन्हनि जे नुक़सान जे हवाले सां नाज़रीन, इन ई हवाले सां असां ज़रई माहिर खां पिणु ॼाण वठंदासीं त हिल जेके बरसातूं थियूं आहिनि उन में जेके हिन वक़्तु मौसमी जेके फसल आहिनि उन्हनि खे कहिड़ो नुक़सानु थियो आहे। अचो त तव्हां ॿुधूं। ख़ैरपुर ज़िले जे 4 तालुकनि जंहिंमें केंगरी आहे, ख़ैरपुर ख़ुद आहे, कोटडीजी ऐं गंबट, जंहिंमें खजीअ जो फसुलु थिए थो। हिन वक़्तु खजीअ जो फसुलु जेको आहे उहो 9 लख खां वधीक जेके असां वटि हिते उहे पोखियल आहिनि, खजूं पोखियल आहिनि। ऐं असांजे ख़ैरपुर ज़िले जे जेको माण्हुनि जो गुज़र सफ़र आहे उहो बि खजीअ ते आहे, छो त मेन क्रॉप असां वटि ॿियो को आहे कोन। वणनि जो फसुलु आहे उनखे बीमारी वठी वञे थी बरसातुनि सबबि। कमंद जो फसुलु बि जहिड़ो आहे उहो तहिड़ो न आहे। हींअर जेके ताज़ियूं जेके बरसातियूं पयूं आहिनि इन्हनि में खजीअ जे फसुल खे कापारी धकु लॻो आहे। पहिरियों त खजीअ जा जेको जिन्सूं आहिनि असां वटि उहे हिन वक़्तु जेके आहिनि ॿियूं त कपिजी चुकियूं आहिनि, पर 9 जिन्सूं आहिनि जिन जो पंहिंजे मुल्क में खां सवाइ ॿाहिरि मुल्क में उनजो वापारु हले थो, जिन में असील आहे, करबलाइण आहे, मस्जिद वारी आहे, ओताकिण आहे, नूरी वारी आहे, पताशो आहे, रुकण आहे। इहे जेके आहिनि असां वटि मेन जेके आहिनि खजियुनि जा जेके जिन्सूं आहिनि उहे हिन वक़्तु हिन बरसाति पयल बरसाति में तबाह थी चुकियूं आहिनि। हिकु त खजूर मंडी जे जेके दलाल आहिनि
उन्हनि जी हिकु हटी आहे छो त हीअ असांजो जेको खजीअ मां ॿ शयूं थींदियूं आहिनि हिकु थींदी आहे खारक ऐं ॿियो थींदो आहे छुहारो छुहारे में पंहिंजा ॿ क़िस्म आहिनि हिकु कारो छुहार थींदो आहे ॿियो रंग कार्ड जेको आहे उहो हथ सां असां पाण हुनखे रंग कार्ड ॾेई उनखे ॻाढ़ो कंदा आहियूं ऐं उनजो जेका हिनजी जेका मंडी आहे आलमी मंडी जेका आहे हिनजी छुहारे जी उहा असांजे पाड़ेसरी मुल्क हिंदुस्तान जे बॉम्बे ऐं अमृतसर में आहे हालांकि खजी आहे असां वटि सखर ज़िले ऐं खरपुर में पर हुनजी आलमी मंडी असांजी वरी हिंदुस्तान में आहे उहो इन करे त असांजो जेको पाकिस्तानी जेके बि इहे वज़ीर मशीर या एतिरे क़दुरु वज़ीर आज़म ताईं को बि हिन फ़सुल सां संजीदह न आहे किरोड़ रुपया टैक्स उगाड़नि था पर हिन जे लाइ को बि उपा जे लाइ क़दम माण्हू खणण जे लाइ तयारु न आहे को बि हुकुमरान ज़िले इंतिज़ामिया रुॻो ॻाल्हियूं कंदी आहे निमाश हलंदी आहे उहा निमाश हिकु ॾींहं ते महदूद हूंदी आहे या वधि में वधि ॿ ॾींहं हलंदी आहे उन में खजी आहे रुॻो जिन्सूं ॾेखारियूं वेंदियूं आहिनि टुबड़ा ॾेखारिया वेंदा आहिनि उन में जेका शयूं थियनि थियूं पैदा टुबड़ा पिंडियूं ऐं जिन्सूं ॾेखारींदा त हीअ असां वटि थियनि थियूं हाणे उनजे बचाव जे लाइ ॾिसो न असां वटि जेके जॾहिं असां वटि खजी जो बेनकरा फ़सुलु आहे त उनजे लाइ ज़रिए खातो ज़िले इंतिज़ामिया तोड़े सिंध हुकूमत को उनखे क़दम खणी उनखे बचाव जे लाइ के कारखाना हणनि या उनजे लाइ को अहिड़ो को प्लान ठाहिनि त जीअं खजीअ जो फ़सुलु बरसाति खां बची सघे पर हिते कोई बि उपाउ न आहे जेको खजी जो आबादकार आहे जेको बेखर आहे उनखे एतिरी तकलीफ़ आहे जो हू इन में ज़मीन खां काहे अचे पिणु ठाहे थो पिणनि खां वरी मंडियुनि ताईं माल पचे थो हुनखे वॾी दुश्मनी पेश अचनि थियूं ऐं बरसाति में त हुनखे एॾी तकलीफ़ आहे जो हू वीचारा तमामु जेको आहे इंतिहाई परेशान रहनि था असां वटि असांजो सदर बि आहे हीअ जेका असांजे खजीअ जा आबादकार आहिनि उहो असां वटि हुनजो सदर बि आहे यूनियन जो सदर बि आहे जेको जेको बि वीचारो ईअं कंहिं कम जो ई न आहे वधि में वधि उहो डिप्टी कमिश्नर खैरपुर सां रुॻो मुलाक़ात करे 5-10 मिंट बसि उते हर हलियो वेंदो आहे वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजे शाहब यूनिवर्सिटी खैरपुर में डेट पाम रिसर्च इंस्टीट्यूट क़ाइमु थियल आहे त खजीअ जे फ़सुल खे बरसाति खां कीअं बचाइजे हुनजी वाधि वेझी कीअं कजे हुनजूं जिन्सूं पैदा कीअं कजनि उहो उनखे 10 साल गुज़री चुका आहिनि उते 50 खां 60 माण्हू जेके मुलाज़िम जेके उन पघारूं खणनि था नौकिरी कनि था पर एतिरे क़दुरु त उहो पंहिंजे बाग़ खे बि हिन वक़्त ताईं न हल ॾेई सघी आहे न पाणी ॾेई सघी आहे उहो बि तबाही किनारे पहुची वियो आहे ऐं सिर्फ़ु नर्सरी जेका हिकु एकड़ ते मुश्तमिल आहे उहा नर्सरी हिननि ठाही आहे 10 सालनि में मां सम्झां थो त उनजी तक़रीबन को 15 खां 20 लख रुपया रुॻो अञा बि 30 लख रुपया हुनजो मंथली जेको पघार आहे पर उन्हनि का बि जेका रिसर्च कोन कई आहे ज़रिए खातो आहे ज़रिए खातो मुकमल तौर तबाह थियल असांजो खैरपुर ज़रिए खातो सिर्फ़ु वेठे कागज़नि में त हेतिरी दवाऊं हुयूंसीं असां साईं जेको आहे ॿाहिरि जेके स्प्रे कया आहिनि असां उते फील्ड में था वञूं उहो फील्ड ऑफिसर या ज़रिए खाते जा ॿिया जेके बि ऑफिसर आहिनि जेके हिन सां कंसल्ट आहिनि उहे सिर्फ़ु वेठे पघारूं खणंदा आहिनि कोई बि न सुपरवाइज़र को वेंदो आहे फील्ड में न को जेका को ॿियो को वेंदो आहे कोई बि न ईंदो आहे नाज़रीन ज़रिए माहिर जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी हिकु तरफ़ जिते आबादगार एहतजाज करे रहिया हुआ त उन्हनि खे पाणी नथो मिले पुछड़ी जे आबादगारनि जो एहतजाज मुसलसल जारी रहियो त उते वरी जेकॾहिं वधीक बरसातूं पवनि थियूं त उते इन तरह जो नुक़सान बि थिए थो जेके तयारु फसल हुजनि था जंहिंजो स्टॉक पयल हुजे थो उन्हनि खे शदीद नुक़सान पहुचे थो कोट ॾिजी तरफ़ हलंदासीं जितां लियाकत राजपर असांखे ॿुधाईंदो त कोट ॾिजी में हज़ारे एकड़नि ते खजी जो फसल बीठल आहे तयार थी चुको आहे उन में बरसाति खां बचण जे लाइ इकोनॉमिक ज़ोन पिणु क़ाइमु कयो वियो हो जेको पिणु हिन वक़्तु गैर फ़ाल बणियल आहे जॾहिं त ॿुधायो थो वञे त खजूर मंडी में 3 सालनि खां वठी करे छुहारो पयल आहे ऐं हिन वक़्तु जेका खजूर लथी आहे उनजो स्टॉक पिणु आबादगारनि वटि जमा पयल आहे जंहिंजे करे आबादगार जेके बरसातूं थियूं आहिनि उन्हनि खे जेको लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे तिन आबादगारनि जा हथ मथे में ॾेई छॾिया आहिनि अचो त ॾिसूं कोट डी जी मां लियाकत राजपर असांखे छा थो ॿुधाए जी बिल्कुलु सभिनि ज़िले खैरपुर में खजीअ जो फ़सुलु वॾे मिक़दार में पोखियो वेंदो आहे ऐं उन खजीअ जे फ़सुल खे तयारु करण जा मुख़्तलिफ़ मरहला हूंदा आहिनि 1000 एकड़नि ते मुश्तमिल खजीअ जो फ़सुलु बरसाति खां पोइ मुकमिल तौर ते तबाह थी चुको आहे हिते खजीअ जे फ़सुल में बरसाति पवण खां पोइ जेको ख़ासी आबादगारनि खे या जेके हिते खजीअ जे फ़सुल जी काश्तकार आहिनि उन्हनि खे ॾंग जेको ख़ासी उपत ॾींदो आहे उहो ॾंग बि जेको आहे बरसाति पवण खां पोइ मुकमिल तौर ते ख़राबु थियणु शुरू थी वियो आहे ऐं खजीअ जे फ़सुल में जीअं ई बरसाति पई आहे त उनजे वाढीअ में बि तेज़ी अची वई आहे हिते तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त खैरपुर ज़िले जे अंदरि हज़ारे मज़दूर जेका आहिनि उहे रोज़गार जे सिलसिले में
खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो रुख़ कंदा आहिनि ऐं जिते हू पंहिंजी मज़दूरी करण सां गॾोगॾु पंहिंजो पेट गुज़र बि कंदा आहिनि ऐं उहे जेका मज़दूर खारकुनि खे छुहारे खे ऐं जेको ॾंग आहे या खजीअ जो जेके चाड़ा आहिनि या खजीअ जा जेके मरहला आहिनि कटाईअ जा उन्हनि में हू सख़्तु गर्मीअ में महिनत कंदा आहिनि ऐं महिनत दौरान हुननि खे जेको आहे सही मुआवज़ो न मिलंदो आहे ऐं सही माना में मुआवज़े न मिलण जूं शिकायतूं इन जे करे बि पेश अची रहियूं आहिनि त हितां जा जेके ब्रोकर आहिनि या हितां जा जेके वापारी आहिनि उन्हनि खे जेको आहे मार्केट में रेट मुनासिबु न पियो मिले ऐं रेट मुनासिबु न मिलण जो सबबु इहो आहे त पाकिस्तान ऐं इंडिया जा तालुकात काफ़ी अरसे खां बहितर न हुअण करे ऐं कशीदा सूरत हाल हुअण करे हितां जेको ज़िले खैरपुर एशिया में वॾी जेका खजूर मार्केट आहे उनजो जेको छुहारो आहे उहो इंडिया जे मार्केट में न पियो वञे ऐं आलमी मार्केट में बि जेको आहे खजूर खे हितां ज़िले खैरपुर जी खजूर खे पज़ीराई न मिली सघी आहे हितां जा हुकुमरान हिन वॾे पैमाने ते जेको आहे उपत ॾींदड़ ऐं लखे रुपयनि खां वधीक जेको आहे टैक्स ॾींदड़ आबादगारनि जो जेको हीउ अहम फ़सुलु आहे उनजे बहितरीअ जे लाइ उनजे जेको आहे अॻिते वधाइण जे लाइ या उनजे जेको हुन फ़सुल खे ॿियनि मुल्कनि में मोकिलण जे लाइ के बि उपाउ न आहिनि वरिता वेंदा ऐं सिर्फ़ु जेको आहे हिकु सेमिनार कोठायो वेंदो आहे ऐं खजीअ जे जेके मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि उन्हनि क़िस्मनि ते जेको आहे हिकिड़ो वर्कशॉप कोठाए करे जेको आहे सो सिंध हुकूमत पंहिंजी जान आजी कंदी आहे पर हिन जे प्रॉपर तरीक़े सां खजीअ जे सुधारे जे लाइ ऐं खजूर जेका लहे थी या आबादगार कहिड़नि मुश्किलातुनि मां हिन खजूर खे जेको आहे सो उपत कनि था या हिन खजीअ जे जेको फ़सुल खे पैदावार कनि था त उन जे लाइ के बि जेको आहे जोगा उपाउ न आहिनि वरिता वेंदा ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त ज़िले खैरपुर जे अंदरि ही काफ़ी सालनि खां जेको खजूर जो फ़सुलु आहे उहो लहे त पियो पर ॿियनि मुल्कनि में न वञण करे ऐं हिते जेको इकनॉमिक ज़ोन आहे सिंध हुकूमत पारां काफ़ी साल पहिरियां ठाहिरायो वियो आहे पर उहो बि गैर फ़ाल हुअण करे ऐं ज़िले खैरपुर जे खजूर मंडीअ में जेको आहे सो काफ़ी अरसे खां अॻे सालनि जी काफ़ी सालनि जी जेका खजी पई आहे या उते जेको छुहारो पियो आहे उनजो बि निकाल न थी सघियो आहे जंहिं करे हितां जा आबादगार सख़्तु मुश्किलातुनि जो शिकार आहिनि ऐं हिते जेके मज़दूर कमु कनि था उन्हनि खे बि पंहिंजे उजरत ॾियण में ॾाढो मुश्किल सम्झनि था तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ताज़ीन बरसातुनि पवण खां पोइ खजूर जे जेको फ़सुलु आहे उहो त तबाह थियणु शुरू थी वियो आहे पर उनखे बचाइण जे लाइ जेको उपाउ वठनि था आबादगार या उन्हनि खे जेको बहितरीअ तरफ़ जेको आहे सो कनि पिया आबादगार त उन्हनि जो जेको रण काठ आहे उहो बि जेको आहे महांगो थियणु शुरू थी वियो आहे ऐं जेको छुहारे पचाइण जे लाइ काठ आहे उहो बि जेको आहे सो ताज़नि बरसातुनि खां पोइ जेको आहे महांगो थी वियो आहे जंहिंजे करे हितां जा आबादगार हितां जा जेके खजीअ खे पैदावार जेके कंदड़ जेके काश्तकार आहिनि या हितां जा जेके बेरोकर आहिनि उहे सख़्तु जेको आहे मुश्किलातुनि जो शिकार आहिनि सभिनि तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते सिंध हुकूमत पारां जेको आहे सो आबादगारनि खे खजीअ जे फ़सुल खे प्रॉपर तरीक़े सां हुन में ढोइण ऐं काफ़ी जेको आहे मार्केट ताईं पहुचाइण लाइ हिते चिंगचियूं जेको आहे ॾिनियूं वयूं पर सियासी जेके आहिनि अक़रबा परवरीअ जे वर चढ़ी वियो उहो सिस्टम ऐं उहो प्रॉपर तरीक़े सां आबादगारनि खे बि न मिली सघियो ऐं अमेरिका पारां जेका टुई ऐं पतर ते जेको आहे सो खजूर खे पचाइण जो जेको सिस्टम रखियो वियो उन खे हटी करे जेको आहे सो उन्हनि खे बहितर नमूने सां पचाइण जे लाइ जेको आहे हिते सामान मुहैया कयो वियो पर उहो बि ख़बर न आहे त सामान काॾां वियो आबादगारनि खे उहो बि न मिली सघियो आहे ऐं हिते जेको आहे सो इकनॉमिक ज़ोन जेको क़ाइमु कयो वियो खजूर खे जेको आहे फ्रीज़ करण जे लाइ या जेके खजूर जा जेके क़िस्म आहिनि उन्हनि खे फ्रीज़ करण जे लाइ पर उहो बि अञा ताईं जेको आहे सो आबादगारनि जे लाइ बहितर साबित न नाज़रीन लियाकत राजपर असांखे अपडेट करे रहियो ॿुधाए रहियो हो खजीअ जे फसल जे हवाले सां आबादगारनि खे शदीद नुक़सान पहुतो आहे जेकॾहिं वधीक बरसाति पई त आबादगारनि जो चवणु आहे त हू बिल्कुलु तबाह थी वेंदा इन हवाले सां तव्हांखे अपडेट कयोसीं हाणे हलंदासीं मिरपुर ख़ासि तरफ़ जिते पिणु तेज़ तरीन बरसाति खां पोइ हिन वक़्त ताईं सूरत हाल इहा आहे जो शहर जे मसरूफ़ रोडनि ते पाणी बीठल रहियो माण्हुनि पारां इहा शिकायत पिणु कई वई त असिस्टेंट कमिश्नर या ॿिया बल्दियाती जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे शहर जो विज़िट त कनि था पर उन्हनि खे फौरी तो रिलीफ फराहम करण जे हवाले सां के बि उपाउ वठंदे उहे नज़र कोन आया जॾहिं त अॻवाननि जो इहो चवणु हो त लाइट न हुजण जे करे जेकॾहिं हू मोटर लॻाइनि बि था त उहे हलनि छा ते जेकॾहिं बिजली न हूंदी त उहो पाणी मोटर जे ज़रिए ई निकिरंदो आहे बिजली न हूंदी त उहो मोटर कीअं हली सघंदा मीरपुर ख़ासि में छा सूरत हाल आहे इन हवाले सां असांखे ॿुधाईंदो मीरपुर ख़ासि मां सिंध न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर पंवर।
जी सभिनी मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि जीअं बरसातुनि जो सिलसिलो जारी थियो त मिरपुर ख़ासि शहर समेत सॼे ज़िले जे अंदरि पाणी त बेहिजी वियो। जॾहिं त इरिगेशन जे अमलदारनि जी इहा दावा हूंदी आहे त असां सभिनी अमलदारनि जूं मोकलूं रद्द करे शाखनि ते वाहन ते या उते पंहिंजो अमलो मुक़ररु कंदा आहियूं। ताज़ो जेको मिरपुर ख़ासि जे मीरवा रोड ते दौलत माइनर शाख आहे उन्हनि खे 3 हंधा तां मुख़्तलिफ़ जेके घारा लॻी विया जिते तक़रीबन 20 खां वधीक ॻोठ जेके पाणी हेठां अची विया। 100 एकड़ जेका फ़सुलु आहे उहो उन में जेको पाणी बीहजी वियो जंहिंमें वणनि जा फ़सुल हो कमनि जो फ़सुलु हो या जेके भाॼियूं पोखियल हुयूं उहो सभु पाणी हेठि अची वियो। हिकु त पहिरीं बरसाति जे करे ख़ासि तौर ते असीं तव्हांखे ॿुधायूं त मिरपुर ख़ासि ज़िलो ज़रई हवाले सां मशहूरु ज़िलो आहे। हिते सभ खां पहिरीं बि कणिक जी जेका पैदावार या कणिक जी जेका सभ खां पहिरीं हिते कणिक लहंदी आहे ऐं सॼी सिंध में सभ खां पहिरीं नवकोट ऐं झुॾे में कणिक लहंदी आहे। उन हवाले सां हींअर जेके ताज़ियूं बरसातूं आयूं त इन में मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि हिन वक़्तु जेको वणनि जा फ़सुल बिल्कुलु तयारु हुआ ऐं फुटी तयारु हुई। उन्हनि खे वणनि खे जेको हिन वक़्तु कीड़ो लॻी वियो ऐं उते फ़सलुनि में पाणी बीहण जे करे उतां जा जेके हारी आहिनि उहे बाल्टियुनि सां करे पाणी त ॿाहिरि कढनि पिया। का बि अहिड़ी सहूलियत न आहे या के अहिड़ियूं मशीनूं न आहिनि त उहे पंहिंजे फ़सुलु बचाइनि। हिन वक़्तु वणनि जो या मिर्चनि जो फ़सुलु या भाॼियुनि जा फ़सुल या जेके ॿिया फ़सुल हुआ उन्हनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। ऐं उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं त हिकु त बरसाति जो पाणी उन खां अलावा जेके सिम नालनि जो पाणी जेके हुकूमत पारां सिम नाला ठाहिया हुआ सिम ऐं कलर ख़तमु करण लाइ उन्हनि में बि जेको ख़ासि तौर ते शुगर मिलनि जो ज़हरीलो ऐं केमिकल वारो पाणी वञे थो जंहिंजे करे उहे अॻे ई सिम नाला जेके खाटी न थियण जे करे सफ़ाई न थियण जे करे उहो सिम नाला पहिरीं गंद कचरे सबबु भरिया पिया आहिनि। वरी जेकॾहिं बरसाति जो पाणी अचे थो उहे बि सिम नाला पलटिजी था वञनि। जेकॾहिं शाखनि जो पाणी घारा पवनि था त माण्हू जेकॾहिं सिम नाले में छोड़ कनि त उहो सिम नाले जो पाणी बि घरनि में काइजी थो पए। छाजे करे त का बि प्लानिंग कोन्हे ज़िले इंतिज़ामिया वटि या इरिगेशन डिपार्टमेंट वटि। जॾहिं बरसाति ईंदियूं आहिनि सभई डिपार्टमेंट सभई खाता जेके उन टाइम ते जाॻंदा आहिनि। ख़ासि तौर ते जेके शहरनि जे अंदरि पाणी बीहे थो जीअं म्यूनसिपल कमेटी जे इंतिज़ामिया ऐं या जेकॾहिं टाउन कमेटी जे इंतिज़ामिया उन महिल जाॻंदी आहे जेॾी महिल शहरनि जे अंदरि पाणी भरिजी वेंदो आहे उन महिल हिननि खे यादगिरी ईंदो आहे त पाणी निकासी जो सिस्टम किथां कजे किथे मशीनूं लॻाइजनि किथां मशीनूं आणिजनि। हाणे ताज़ो जेको मिरपुर ख़ासि शहर जे अंदरि जेका बरसाति पई केतिरनि फुटनि ताईं पाणी बीठो उन ॾींहुं बि डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन मेमण ऐं म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन पारां विज़िट त कया विया मगर म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन पारां जेके मशीनूं उते लॻायूं वियूं उहे बि मशीनूं ईअं सम्झो त ख़राबु ऐं ख़स्ता हालत में हुयूं। ऐं उन खां अलावा जेको पाणी जी निकासी या सिस्टम न हुअण जे करे वॾा मसइला पैदा थी सघनि था। शहरनि जे अंदरि पाणी जो जेको वॾो मसइलो आहे उन में गप किच ऐं गंद ऐं एतिरी त बदबू थी वई आहे जेको शहरी सख़्तु परेशान आहिनि। उन खां अलावा घारा जेके पवनि था उन में बि जेके माण्हू सख़्तु परेशान थियनि था। ऐं ख़ासि तौर ते असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि जॾहिं खां बारिश आई आहे तक़रीबन अॼु चोथों ॾींहुं आहे। ॿाराड़ी जे इलाइक़नि में 3 खां 4 ॾींहंनि ताईं लाइट बिल्कुलु आहे कोन। किन जा ट्रांसफार्मर सड़ी विया आहिनि किथे वण किरी पिया आहिनि किथे तारूं किरियूं पियूं आहिनि। त वापडा जी हेस्को जी इंतिज़ामिया खे बि हिन वक़्तु यादि आया आहिनि त जेके वण तारुनि जे मथां उहे जेके वढनि पिया या जेके किरियल आहिनि ॿाराड़ी जे इलाइक़नि में अञा ताईं उहे हिननि कोन खया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि ख़ासि तौर ते मिरपुर ख़ासि शहर जे अंदरि सभिनी इलाइक़नि में माण्हू सरापा एहतिजाज बणियल आहिनि। ताज़ो अॼु मिरपुर ख़ासि सेटेलाइटुनि जी SDO ऑफिस में मुसलसल शहर जा जेके इलाइक़ा आहिनि मेन इलाइक़ो आहे भांगसियाबाद आहे या वालकट वारो इलाइक़ो आहे या जेकॾहिं पंवर कॉलोनी जा इलाइक़ो आहे या रहीमनगर जा इलाइक़ा आहिनि इन्हनि सभिनी में ट्रांसफार्मर सड़ी विया आहिनि। वापडा वारा तब्दील करण लाइ तयारु कोन्हनि। तारूं किरी पियूं आहिनि पोल जेकॾहिं किरिया पिया आहिनि उहो न कढण ते वापडा वारनि हेस्को पारां जेके फ़ोन न अटेंड करण ते मछरियल माण्हुनि पारां हेस्को सेटेलाइटुनि जे SDO जे ऑफिस में घिड़ी उते भञ ढा कई आहे शीशनि जी तोड़ फोड़ कई आहे। जिते हेस्को जा उते अमलदार बीठल हुआ उहो उतां खां फ़रार थी विया आहिनि। इन जो मेन कारण इहो आहे त हिननि जी का बि अहिड़ी कंप्लेन सेंटर ठहियल ई कोन्हे जेको माण्हू उन ते फ़ोन कनि। जेकॾहिं को हेस्को जे ख़िलाफ़ु का कंप्लेन करे थो तॾहिं बि उनखे कुझु थींदो ई कोन्हे। ऐं हिन वक़्तु ख़ासि तौर ते सूरत हाल इहा आहे त हेस्को तरफ़ां कमाई जो ज़रियो बनाए छॾियो आहे। जिन इलाइक़नि जे अंदरि बरसाति आहे या जेकॾहिं बरसाति न बि आहे उते जेकॾहिं तारूं सही आहिनि या पोल सही आहिनि उतां बि लिंकूं किराए वेंदा आहिनि। उहो इन करे त माण्हू उन्हनि खे फ़ोन कंदा आहिनि या ॻोल्हे हथु कंदा आहिनि पोइ उते इलाइक़े वासी जेके आहिनि सभु चंदो करे हिननि खे पैसा ॾींदा आहिनि जंहिंखां पोइ अची लिंकूं लॻाईंदा आहिनि। हिन वक़्तु मिरपुर ख़ासि ज़िले जी तव्हांखे असीं ख़ासि तौर ते सूरत हाल ॿुधूं त हेस्को जी मस्ती लॻी पई आहे। जिते बि तारूं टुटल आहिनि पोल टुटल पिया आहिनि लाइट आहे कोन माण्हू एहतिजाज कनि था। इंतिज़ामिया तो उते वञे थी ॻाल्हियूं करे थी मगर माण्हुनि खे को बि मसइलो हल कोन थो थिए जंहिंजे करे मजबूरनि माण्हुनि गिल्ड स्टेशननि ते या हेस्को जे अमलदारनि जे ऑफिसनि ते वञनि था। मगर मिरपुर ख़ासि जो
AC बि उते मौजूदु हूंदो आहे, उन खां अलावा एक्सियन बि उते मौजूदु हूंदो आहे, SDO उते मौजूदु हूंदा आहिनि, मगर हुननि जी केर बि नथो ॿुधे। मजबूरनि जेके माण्हू परेशान थी जेको हिननि जी ऑफिस ते एहतजाज कनि था। ऐं मिरपुखा ज़िले जी बदकिस्मती इहा आहे त जेको हमेशह जॾहिं बरसातूं पवनि थियूं उन महिल ई सॼी इंतिज़ामिया में जाॻे थी ऐं उन महिल सभिनी खे इहे शयूं यादि अचनि थियूं त शहर जे अंदरि सफ़ाई बि करणी आहे, शहर जे अंदरि मसइला बि आहिनि ऐं घारा बि पइजी सघनि था। ऐं को बि हिननि जो इंतिज़ामिया जॾहिं उनखां पहिरीं गॾिजाणियूं कंदी आहे, उन में कुझु बि सिर्फ़ु हिननि जा फ़ैसिला थींदा आहिनि, ऑफिसरनि खे घुराए करे गॾिजाणियूं थींदियूं आहिनि, मगर उन ते अमल कोन थो थिए। ताज़ो जेको मिरपुखा ज़िले जे अंदरि जेका बरसाति आई आहे इन में इंतिज़ामिया जी पख वाउखी थी वई आहे। शहरनि जे अंदरि पाणी बीठो आहे ऐं पहाड़नि इलाइक़नि जे अंदरि ख़ासि तौर ते शहर जा जेके नंढा नंढा इलाइक़ा आहिनि या कॉलोनियूं आहिनि, उते गटर सिस्टम जेको आहे सॼो गटर उथलण जे करे शहरी सख़्तु परेशान आहिनि। एतिरे ताईं माण्हू जेकॾहिं इस्पतालनि में वञनि था उन्हनि खे सख़्तु मुश्किलातुनि जी मुंहुं ॾिसणो थो पए। हितां जा जेकॾहिं चूंडियल नुमाइंदा आहिनि या ज़िले जी इंतिज़ामिया या जेके म्यूनिसिपल कमेटी जी इंतिज़ामिया, इहे विज़िट त कनि था, दौरा त कनि था, मगर प्लानिंग न हुअण जे करे माण्हुनि सां ख़ासि तौर ते इहे मसइला पैदा थियनि था, जंहिंजे करे शहरनि जे अंदरि पाणी बीहे थो। ॿाराड़ियुनि जे अंदरि जेकॾहिं सिमनाला आहे, सफ़ाई न थियण जे करे सिमनालनि में किचिरो लॻो पियो आहे या गंदगी लॻी पई आहे, इन करे माण्हुनि खे सख़्तु नुक़सानु थिए थो। जी महिरबानी नज़ीर अव्हांजी। नाज़रीन, मिरपुर ख़ासि मां नज़ीर पवन असांखे अपडेट करे रहियो, जिथे माण्हू घारा पंहिंजी मदद पाण तहत बंदि कनि था। जेसिताईं आपाशी खाते जा अमलदार मालूमात हुजण बावजूदु देरि सां पहुचंदा, जेसिताईं उहे पहुचनि त ईअं माण्हू घरनि मां पाण पिणु पाणी कढनि था। पाणी माण्हुनि जे घरनि में दाख़िल थी वञे थो, जॻह जॻह बिजली जूं तारूं किरियल हुजनि थियूं, करंट लॻण जा केतिरा ई वाक़िया पेश अचनि था। गटरनि जा ढक खुलियल हुजण जे करे इहो ख़ौफ़ हुजे थो त जिते रोडनि रस्तनि ते 3 खां 4 फुट पाणी बीठल आहे, उते नंढड़ा ॿार किथे उन पाणीअ में ग़लती गटर में न हलिया वञनि। इन तरह जी सूरत-हाल बरसाति खां पोइ जिते असांखे मुख़्तलिफ़ शहरनि में इलाइक़नि में घारा पवंदे नज़र आया, त उते ई वरी बरसाति जो पाणी बीठल हुजण जे करे माण्हुनि खे सख़्तु ॾुखियाईनि खे पिणु मुंहुं ॾिसणो पियो, जॾहिं त बिजली जा बरसाति जूं कुझु कणियूं पवंदे ई जेका बिजली ग़ाइबु थी वञे थी, उन ते पिणु माण्हुनि शिकायतूं कयूं। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। हाणे ॻाल्हि कंदासीं सॼे मुल्क में जिते बरसातनि जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे, त उते वरी मथियान इलाइक़नि पंजाब, बलोचिस्तान ऐं KPK में थींदड़ बरसातनि खां पोइ सिंधु जे वहकरनि में पिणु वाध थी वई आहे। सखर में आपाशी खाते पारां इहा वार्निंग जारी कई वई आहे त 24 कलाकनि अंदरि सिंध में नंढी ॿोॾि अची सघे थी। आपाशी खाते पारां मुलाज़िमनि जूं मोकलूं पिणु ख़तमु कयूं वयूं आहिनि ऐं उन्हनि खे ड्यूटियुनि ते पहुचण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जॾहिं त इहो पिणु चयो पियो वञे त सिंध में ईंदड़ 24 कलाकनि में गुड्डू बैराज ते जेकॾहिं पाणी जा वहकरा 2.5 लख क्यूसेक ताईं थी वञनि था, त पोइ इन ॻाल्हि जा चिटा इम्कान आहिनि त नंढी ॿोॾि अची सघे थी। इन हवाले सां वधीक तफ़सील असां वठंदासीं सखर मां सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर मुश्ताक टांवरी खां। मुश्ताक, ॿुधायो त मुसलसल जेको आहे सो बरसातनि खां पोइ सिंधु जे वहकरनि में पिणु वाध आई आहे ऐं आपाशी सखर में आपाशी खाते पारां नंढी ॿोॾि जी छा वार्निंग जारी कई वई आहे? जी सभिनी बिल्कुलु, जीअं त मथां इलाइक़नि पंजाब जे मथां इलाइक़े में जेको आहे मुसलसिल बारिशुनि जे करे ऐं अस्करदो में गर्मी पद वधण जे करे जेको आहे सिंधु दरिया जे पाणीअ में चाढ़ आयो आहे ऐं उहो चाढ़ एतिरे क़दुरु आहे जो पंजाब जे हदुनि में सिंधु दरिया में तरबेला बंदि वटि ऐं उनखां पोइ कालाबाग जे जना बैराज वटि ऐं चश्मा बैराज वटि नंढी ॿोॾि वारा वहकरा जेके वहंदे नज़र आया ऐं उन ई पाणीअ जे चाढ़ जो जेको आहे उहो तसलसल असांखे गुड्डू बैराज वटि बि नज़र आयो। गुड्डू बैराज जिते अॼु सुबुह जॾहिं रीडिंग वरिती है आपाशी खाते त उहा रीडिंग 1,90,000 क्यूसिक हुई ऐं पीक जेका उन खां 6 कलाक पोइ 12 वॻे जेका रीडिंग कई वई त उन में 8,000 क्यूसिक पाणीअ जो इज़ाफ़ो जेको आहे पाणीअ में चाढ़ अची चुको हो ऐं 1,98,000 क्यूसिक जेको आहे गुड्डू बैराज वटि पाणी जो वहकिरो थी वियो ऐं उनखां सवाइ जेको गर्मी पद वधण जे करे जेको आहे पाणी में चाढ़ जेको आहे उहो लगातार अची रहियो आहे। त इन हवाले सां सखर में आपाशी खाते इहा वार्निंग जारी करे छॾी आहे, रेड अलर्ट जारी करे छॾियो आहे त ईंदड़ 24 कलाकनि में जेका पाणी जे वधण जी रफ़्तार हूंदी उहा नंढी ॿोॾि तरफ़ जेका आहे उहा वञी सघे थी ऐं 2.5 लख क्यूसिक जेको आहे पाणी उहो गुड्डू बैराज वटि पहुची सघे थो। अॼु जेका शाम ताईं जी सिचुएशन आहे उन मूजिबि गुड्डू बैराज वटि मथां वहकिरो
1,98,000 क्यूसेक जेको आहे उहो रिकॉर्ड कयो वियो ऐं सखर बैराज वटि मथां वकिरो जेको आहे उहो 1,46,890 क्यूसेक जेको आहे रिकॉर्ड कयो वियो आहे। ऐं जॾहिं कोटड़ी बैराज वटि असां जॾहिं ॾिसंदासीं त आपाशी खाते जे जारी कयल प्रेस रिलीज़ मूजिबि मथां वकिरो जेको आहे 65,628 क्यूसेक ते पहुची चुको आहे। त सिंध जे टिनी बैराजनि ते असांखे पाणीअ में चाढ़ जेको आहे ईंदे नज़र अची रहियो आहे। बुध बैराज वटि आपाशी खाते इहो रेड अलर्ट जारी कयो आहे त उते जेको आहे ईंदड़ 24 कलाकनि में नंढी ॿोॾि अची सघे थी ऐं आपाशी खाते इन अलर्ट जारी करण सां गॾु अमले जूं मोकलूं बि जेके आहिनि उहे ख़तमु करे छॾियूं आहिनि। मुश्ताक, आपाशी खाते पारां रेड अलर्ट त जारी कयो वियो आहे, अमले जूं मोकलूं पिणु ख़तमु कयूं वियूं आहिनि, उन्हनि खे फौरी तौर पहुचण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। जेकॾहिं नंढी ॿोॾि डिक्लेयर थी आहे, उनजी वार्निंग जारी कई वई आहे ईंदड़ 24 कलाकनि जे लाइ, त तव्हां सम्झो था त कहिड़ा हिफ़ाज़ती उपाउ वरिता विया आहिनि आपाशी खाते पारां? आपाशी खाते सिर्फ़ु जेको आहे उहो रेड अलर्ट जारी करे छॾियो आहे, पर अञा ताईं जेको आहे गुड्डू बैराज खां वठी सखर बैराज जे कमांड एरिया ताईं असांखे आपाशी खाते जी का बि जेका आहे चुरपुर नज़र नथी अचे। हालांकि आपाशी खाते जेको आहे पंहिंजे कामोरनि खे इहो बि इहा बि हिदायत जारी कई आहे त बंधनि जी चौकसी जेका आहे उहा सख़्तु कई वञे ऐं बंधनि जी सार संभाल लाइ जेके लांचूं ठाहियूं वेंदियूं आहिनि उहे ठाहियूं वञनि। पर गुड्डू जी कमांड एरिया खां वठी सखर बैराज जी कमांड एरिया ताईं असांखे किथे बि जेको आहे आपाशी अमले जी जेका आहे उहा मूवमेंट नज़र न पई अचे ऐं नई लांचूं ठाहिण वारो कमु जेको आहे उहो शुरू थी सघियो आहे। हिन वक़्तु जॾहिं सिंधू दरिया में जेको आहे चाढ़ जो सिलसिलो जेको आहे उहो अची रहियो आहे ऐं आपाशी खाते पाण जेको आहे उहो रेड अलर्ट जारी कयो आहे त आपाशी खाते खे इहो घुर्जे त उनजो जेको अमलो आहे या उनजा जेके कामूर आहिनि उहे बंधनि जी चौकसी लाइ। मुश्ताक, तव्हांजी आपाशी खाते जे अमलदारनि सां का ॻाल्हि ॿोल थी आहे त इनिशियली जेके उन्हनि खे उपाउ वठणु घुर्जनि फौरी तौर ते वार्निंग त जारी कई वई आहे, उहे छो न पिया वरिता वञनि, उन में छो पई सुस्ती कई वञे? जी सभिन मुंहिंजी जेको आहे सखर बैराज चीफ इंजीनियर भाई खान लाखो सां ॻाल्हि ॿोल थी आहे, जंहिंजो चवणु इहो आहे त आपाशी खाते अॼु जेको आहे उहो रेड अलर्ट जारी कयो आहे, पर इन खां अॻु में ई जेको आहे आपाशी खाते जा जेके अमलदार आहिनि उहे सखर डिवीज़न जी इंतिज़ामिया सां गॾु ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको आहे उहो बंधनि ते पहुची उन्हनि खे सार संभाल वारो कमु करे रहिया आहिनि। पर इहा हिकिड़ी जेका आहे उहा सरकारी तौर ते जेको आहे माना फोटो सेशन वारो अमल जेको आहे थींदे नज़र अचे थो। असांजी जेको उते ॿारड़ी ऐं उते जे इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो इहो चवणु आहे त उते बंधनि जे पासे को बि ध्यानु न पियो ॾिनो वञे। ऑफिसर पहुचनि था, कमिश्नर पहुचे थो, डिप्टी कमिश्नर पहुचे थो, आपाशी खाते जा कामरा पहुचनि था, फोटो सेशन सिर्फ़ु थिए थो। जी सभी महिरबानी मुश्ताक। अवांजी नाज़रीन, सखर मां मुश्ताक टांवरी असांखे अपडेट करे रहियो, पाणी जे वहिकरनि जी जेका ताज़ी सूरत हाल आहे उन हवाले सां ॿुधाए रहियो हो। सखर में आपाशी खाते पारां 24 कलाकनि अंदरि सिंध में नंढी ॿोॾि जी वार्निंग जारी कई वई आहे। आपाशी खाते पारां मुलाज़िमनि जी मोकलूं रद्द कयूं वयूं आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ड्यूटियुनि ते पहुचण जो हुकुम त ॾिनो वियो आहे, पर अमली तौर जेके उन्हनि खे उपाउ वठणु घुर्जनि हिफ़ाज़ती उपाउ उहे कोन वरिता विया आहिनि। जॾहिं त ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त बंधनि ते जेका निगरानी करण जी सख़्तु ज़रूरत आहे, चौकसी करण जी, उहा न पई कई वञे। रुगो फोटो सेशन जो प्रोसेस जारी आहे। मुख़्तलिफ़ जेके इंतज़ामिया जा सां लाॻापियल माण्हू आहिनि उहे अचनि था, विज़िट कनि था, फोटो सेशन थिए थो, पर अमली तौर ते उन्हनि खे जीअं त रेड अलर्ट त जारी कयो वियो आहे, पर जेके इनिशियली उपाउ वठण जी ज़रूरत आहे उहे किथे बि नज़र नथा अचनि। हाणे ॻाल्हि कंदासीं मलीर में जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। 4 पोहरियत पाणीअ जी टांकीअ में किरी फौत थी विया आहिनि। चयो थो वञे त प्राइवेट बिन क़ासिम इंडस्ट्रियल ज़ोन में तामीर थींदड़ प्राइवेट कंपनी जी टांकीअ में पेर तिरकण सबबि जीअं हिकु पोहरियत किरी पियो त उनखे बचाइण जे लाइ 3 पोहरियत ॿिया बि टांकीअ में किरी पिया, जेके पिणु ॿुॾी फौत थी विया, जॾहिं त पोहरियतनि जा लाश पिणु कढिया विया आहिनि। इहो पिणु ॿुधायो थो वञे त कुझु पोहरियत ज़ख़्मी पिणु थिया आहिनि, उनखां पोइ ज़ख़्मियुनि खे पिणु इस्पताल ताईं पहुचायो वियो आहे। वधीक तफ़सील इन हवाले सां असां मालूम कंदासीं मलीर मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार खां। मीर, इहो ॿुधायो त मलीर वेझो जेके ख़ानगी कंपनी आहे उनजी टांकी में 4 पोहरियत ॿुॾी फौत थी विया आहिनि। केतिरा पोहरियत फौत थिया, केतिरा ज़ख़्मी थिया आहिनि? जी सभिन असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त बिन क़ासिम इंडस्ट्रियल ज़ोन बिन क़ासिम थाणे जी हद आहे, उते हिकिड़ी ज़ेर तामीर सकाटा केमिकल फैक्ट्री आहे, जंहिंजी पाणी जी टैंकीअ में हिकिड़ो पोहरियत ज़हूर अहमद जेको आहे किरी पियो, जंहिंखे बचाइण लाइ उनजा पोहरियत दोस्त तनवीर अहमद, फैज़ान, फैसल ऐं जेको आहे शाह अली जेके आहिनि उहे उन टैंकी में लथा आहिनि, जंहिंमां जेको आहे 4 पोहरियत ज़हूर अहमद
तनवीर अहमद फैज़ान फैसल जेके आहिनि उहे फौत थी विया आहिनि ॿुॾी करे, जॾहिं त जेको शाह अली आहे उनखे बचायो वियो आहे। पुलिस जो इहो ई मौक़ुफ़ आहे त इहे चारई पोरियत जेके आहिनि उते फैक्ट्री में कमु करे रहिया हुआ त हिकिड़ो पोरियत ज़हूर अहमद उन टैंकी में लथो कम लाइ त उनजो पेर तिरकी पियो, जंहिंखां पोइ जेको आहे उहो ॿुॾणु लॻो त उनजा साथी जेके आहिनि उनखे बचाइण लाइ लथा त उहे बि 4 ॼणा जेके आहिनि ॿुॾी फौत थी विया आहिनि। हिकिड़ो जेको आहे बेहोशी जी हालत में अस्पताल दाख़िल आहे। जी सभिनी मीर इहो ॿुधायो त इन वाक़िए खां पोइ छा इहा जेका प्राइवेट कंपनी आहे उनजी इंतज़ामिया सां को राब्तो थियो आहे, का गिरफ़्तारी वग़ैरह अमल में आई आहे? जी बिल्कुलु सभिनी जेको आहे SHO बिन क़ासिम वॾी पुलिस नफ़री सां जेको आहे उन वाक़िए वारे हंध ते पहुतो आहे ऐं जेको आहे उन फैक्ट्री इंतज़ामिया दरवाज़ा उन पुलिस लाइ न खोलिया। पुलिस जेको आहे गेट टपी करे जेको आहे अंदरि गिरी ऐं उते जेके मौजूदु 3 ॿिया मुलाज़िम हुया उन्हनि खे शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयो आहे ऐं जेको मालिक आहे उन फैक्ट्री जो उनखे बि पुलिस तलब करे वरितो आहे ऐं इन वाक़ई जेका आहे असल हक़ाइक़ लाइ पुछा ॻाछा पुलिस करे रही आहे। जी सभी मीर ॿियनि पोरियतनि सां तव्हांजी का ॻाल्हि ॿोल थी आहे जेके उते मौजूदु हुआ या जेके पोरियत फौत थी विया आहिनि ॿुॾी करे, उन्हनि सां गॾु कमु कंदड़ ॿिया जेके मज़दूर हुजनि पोरियत हुजनि उन्हनि जो छा चवणु आहे? जी हिकिड़ो अखि ॾिठो जेको शाहिद आहे उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन वाक़ियो बि ईअं ई बयानु कयो आहे जीअं असांखे पुलिस ॿुधायो आहे त ज़हूर अहमद जेको आहे पाणी जी टैंकी जे भरिसां कमु करे रहियो हो त उतां हुनजो पेर तिरकी पियो ऐं उहो जेको आहे अंदरि उन टैंकी में किरी पियो त जेके हुनजा ॿिया साथी तनवीर अहमद फैज़ान फैसल उहे वारे वारे ते हिक ॿिए खे बचाइण लाइ अंदरि लथा त उहे जेके आहिनि 4 ॼणा पोरियत फौत थी विया ऐं जेको आहे हिकिड़ो हुन में शाह अली लुंड ॿुधायो वञे थो उहो जेको आहे बेहोशी जी हालत में कढियो वियो आहे। अखियुनि ॾिठे जेको पोरियत आहे उन सां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे उन बि इहो ई वाक़ियो बयानु कयो आहे। बाक़ी वधीक जेको आहे पुलिस मुख़्तलिफ़ शक ऐं शुबा ॾेखारे रही आहे त इहो वाक़ियो कीअं थियो, उनजी तहक़ीक़ात थींदी, जांच थींदी, उन खां पोइ असल हक़ाइक़ साम्हूं ईंदा। जी सभी मीर जेको पोरियत ज़ख़्मी थियो आहे उनजी कंडीशन कीअं आहे? जी उहो बि घंटी जोगी हालत में हुयो, उनखे जेको आहे एम्बुलेंस ज़रिए जिना अस्पताल पहुचायो वियो आहे। हींअर चवनि था त उनजी जेका हालत आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि आहे। बाक़ी उहो अञा जेको आहे अस्पताल में दाख़िल आहे। उनजो नालो शाह अली लुंड ॿुधायो वञे थो। जी महिरबानी मीर। मलीर मां मीर ज़ुल्फ़कार असांखे अपडेट करे रहियो। मलीर में 4 पोरियत पाणी जी टांकी में ॿुॾी फौत थी विया ॿुधायो थो वञे त उते मौजूदु मज़दूरनि जो चवणु आहे पोरियतनि जो वाक़ियो इत्तफ़ाक़ी आहे। हिकिड़ो मज़दूर जेको टांकीअ में कंहिं कम सां लथो हुनजो पेर तिरकी वञण खां पोइ जॾहिं ॿुॾणु लॻो त उनजे पोयां 3 पोरियत उनखे बचाइण लाइ लथा उहे पिणु ॿुॾी फौत थी विया। ज़ख़्मी पोरियत जे हवाले सां ॿुधायो पियो वञे त उनखे जिना अस्पताल पहुचायो वियो आहे जिन जी हालत हिन वक़्तु ख़तरे खां ॿाहिरि आहे, जॾहिं त पुलिस इन हवाले सां वधीक शक जी बुनियाद ते जांच पिणु करे रही आहे। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम खे हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचाईंदासीं। अॼोके प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति खां पोइ बीठल पाणी जे निकाल न थियण सबबि जेके माण्हुनि खे ॾुखियाईं पेश अचनि थियूं, उन खां अलावा मुख़्तलिफ़ हंधनि ते लॻल घारा जेके ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत बंदि कया वञनि था ऐं जेको खजी जो फ़सुलु आहे इन खां अलावा जेके मुख़्तलिफ़ फ़सुल आहिनि उन्हनि खे वधीक बरसातनि खां पोइ कहिड़ो नुक़सानु पहुतो आहे, कहिड़ो नुक़सानु पहुची सघे थो, इन हवाले सां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे अपडेट कयोसीं। इन खां अलावा सखर में आपाशी खाते पारां 24 कलाकनि में सिंध में नंढी ॿोॾि जी जेका वार्निंग जारी कई आहे उन हवाले सां तव्हांखे मुख़्तलिफ़ एराजनि जी सूरत हाल जे हवाले सां असांजे नुमाइंदे पिणु अपडेट कयो। आख़िर में तव्हांखे ॿुधायोसीं मलीर में अफ़सोसनाक जेको वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें 4 पोरियत पाणी जी टांकी में ॿुॾी फौत थी विया। पुलिस इन हवाले सां वधीक जांच करे रही आहे। अॼोके प्रोग्राम में असां इन्हनि इशूज़ खे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयोसीं ऐं तव्हांखे अपडेट कयोसीं। ईंदड़ प्रोग्राम में पंहिंजे प्रोग्राम में कुझु नवां इशू खणी हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।